पीरवसण में मोटरसाइकिलन जे दुकान ते कम कंदड़ معصوم पौरियत नींगर सां मुबैना बदफैली जो इंकशाफ थियो आहे। मुतासिर ॿारड़े जे वालिद ग़ुलाम हैदर ज़रदारी पीरवसण थाणे ते पहुची दाहींदे चयो आहे त संदसि 8 वरहनि जो पुटु फ़तेह हैदर ज़रदारी मोटरसाइकिलन जे दुकान ते कमु कंदो आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुट सां गॾु दुकान ते कमु कंदड़ मिस्त्री इंकशाफ शर संदसि मासूम पुट खे घर वठी अचण जे बहाने केलनि जे बाग़ में वठी वञी साणसि बदफैली कई आहे। नींगर जे वालिद जे फ़रियाद बाद पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार इंकशाफ शर खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो। जनत मुतासिर नींगर खे मेडिकल चेकअप लाइ लेटर जारी करे इस्पताल उमाणियो वियो आहे। ज़फ़र मलाह HSTV न्यूज़ पीरवसण।